अल्लाह ताला फरमायो था अल्लाहु ला इलाहा इल्लाहु अल हय्युल कय्यूम ला तअखुज़ुहु सिन्नतुन वला नौम लहू मा फिस समावाति व मा फिल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़अ इंदहु इल्ला बिइज़्निही। ये उत्तर वाला डरा दिया हो। अल्लाह ताला फरमायो अल्लाह, ये उहा आयत मुबारका जो मदीने जो ताजदार, यतीमन जो यार, अयन जो आधार, मिस्कीनन जो मददगार, असाए तहां जो नबी, असाए तहां जो आका, असाए तहां जो दिलबर, असाए तहां जो महबूब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम रमजान मुबारक में हजरत सैयदना अबी हुरैरा रज़ियल्लाहु तआला के फरमायो अबी हुरैरा जी मुझा दिलबर नबी पान फरमायो अबी हुरैरा आप जेको है सो अन्न गड कर फितरे जो किन ज़कात लिखी है किताबन किन फितरो लिखो है। फितरे जो कणक गड कर गड थी वैया कणक कतला जवहल गड थी विया हल हबीब जे मोहब्बत खणवारो अबी हुरैरा के मुझे साईं फरमायो अबी हुरैरा हिन जी चौकी जाए पियो मथा को चोर चोरी करे वने पो मां आखिर में दिलबर नबी जने माल गड थींदो गरीबन में पान विरहाई हजरत अबी हुरैरा साईं तो फरमाए मां रात जो चौकी दई रहियो आया दिसां तो हिकड़ो जान अचे रहियो आ ईंदे ईंदे उन अन्न मां चोरी करण लगो आ। अबी हुरैरा साईं फरमायो बाह में पकड़े वतो मास न छडींदो मां चोर न छडींदो मां दिलबर मोहम्मद रे वठी हलंदो मां शरीयत लागू थींदई हथ कटजी वेंदी चवण लगो अबी हुरैरा मां तौबा तो कया मां के माफी ने अल्लाह जो नालो थी बीर चोरी कोन कंदो मां। अबी हुरैरा साईं के इलाज कई हुजूर जो गुलाम रहम चयो चई त भली हलियो वन जिए ही वयो सुबह जी नमाज ते अबी हुरैरा दिलबर नबी जे खिदमत में आयो सरकार मदीना सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमाइन था अबी हुरैरा जी मुझा दिलबर नबी रात जे चोर जी गाल मां मोहम्मद के बुधाए सुभान अल्लाह गाल पान न कई साईं पुछ ये मुझे नबी जो सब चो इल्म मुझे नबी जो अबी हुरैरा रातों के चोर जी गाल बुधाए या रसूल अल्लाह चोरी पियो करे पकड़े वतो मास जिए पकड़ियो मास इलाज राधा के छडे दिनो मास हलियो वियो साईं फरमायो अबी हुरैरा चाचे जैसे वायदो करे वियो बीर चोरी न कंदम मुझे दिल पर नबी प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अबी हुरैरा सुबाणे भी मोटी इंदी सुभान अल्लाह मजो न था जो जेतरी ढर थींदी एतरी तकड़ी ब्रेक लगंदी। अबी हुरैरा सुबाणे भी मोटी इंदी अबी हुरैरा साईं तो फरमाए मां के पक पंजी वैया वाकई सुबाणे मोटी इंदो नबी जे मोहब्बत रखण वालो अबी हुरैरा साईं तो फरमाए रात जो मां होशियार थियो वेठो आया दिसां तो त सागी अचे थो पियो इंदे इंदे वरी चोरी करण शुरू कई पकड़े वतई अबी हुरैरा फरमायो अज न छडींदो मां इलाज कंदो हा साईं फरमायो न छडींदो मां कसम विधई न सही वायदो तो कया बीर चोरी कोन कंदो मां अल्लाह जो नालो थी मां के छने दे अबी हुरैरा के रहमत चयो वरी छडी दिनो ते सुबह जो जिए आयो वरी थो मुझे दिल पर नबी पूछे तबी हुरैरा रातों के चोर जी गाल बुधा साईं आयो पकड़े वतो मास वरी इलाज के छडे नमाज अबी हुरैरा छा चई सुना चई त बीहर चोरी कोन कंदम कोन इंदो मां पान फरमाए अबी हुरैरा सुबाणे भी मोटी इंदी अल्लाह अल्लाह
अभी हुरैरा तो चए त पक पइजी वई जीए मोहम्मद तो चवे अल्लाह करे छड़ींदो आ छो उहो अबी हुरैरो जो एक दफे मुझे नबी जे खिदमत में आयो परेशान फरमा अबी हुरैरा छो परेशान अर्ज कंदो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बी परेशानी दिल वरना है मां मुसलमान आया मुजी अम्मा काफरानिया मां तुझे करे जन्नत में वींदुम मुजी अम्मा तो जन्नत में कोन वींदी इन जे करे परेशान आया अबी हुरैरा पूछा कया सोना हथ मथे खणो अल्लाह हिदायत करे हजरत महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हथ मथे खणी फरमायो अल्लाहुम्मा महदु उम्मी अबी हुरैरा या अल्लाह अबी हुरैरा जी मां के हिदायत कर अन्या हुजूर दुआ पूरी न कईया अबी हुरैरा भजंदो थो वने पयो सहाबी पुछंदा अबी हुरैरा काडे थो वनी दुआ त पूरी थे जे तो न सहाबो नबी सोने हथ मथे क्या न कम थी वियो अम्मा के वठी अचा तो कलमो पढ़े यो असहाबन जो अकीदो तकड़ो तकड़ो आयो दरबंद खड़काईंदो भलो करे से छोरा खड़काईंदो नबी जे मोहब्बत रखण वारो दर तो खड़काए पुछंदी अम्मा के अम्मा तुझो बच्चो अबी हुरैरा हो साईं फरमाइन था अल्लाह लाला अबी हुरैरा 2 मिनट तरस मां लिबास थी पाया अम्मा लिबास पाए बाहर आई अबी हुरैरा जी मुझी अम्मा अंदर नाच अम्मा छो मां के भी वठियल मां भी दिल पर नबी जे दर ते गुलाम थी मुसलमान थी दिया भाई वठी आयो अम्मा दिल पर नबी जे चेहरे के ॾिसी छा चवण लगी ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह हबीब जे मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हबीब जे मोहब्बत रखण वारो तवज्जो कयो अबी हुरैरा साईं तो फरमाए हुजूर फरमायो तो सुभाणे भी मोटी ईंदो साईं तो चवे तो वरी भी मां इंतजार तो कया तो जरूर ईंदो अल्लाह अल्लाह दिसां तो पयो तो आयो वरी खणी अन्न के चोराईंदो पकड़े वतो समास अज कोन छडींदो मां अज जरूर दिल पर नबी दे वठी हलंदो मां हबीब जे मोहब्बत रखण वारो ॾाढा इलाज कंदो अबी साईं फरमायो न छडींदो मां हिक छडियो मां बेड़ी छडियो मां अज कोन छडींदो मां ओ बासी दे हबीब जे मोहब्बत रखण वारो हा चंदो अबी हुरैरा गाल तो ॾाढी सुठी ॻाल्हि केड़ी तो ॻाल्हि ॿुधाई चे तो आयतुल कुर्सी जी तिलावत कंदो जेको बि सुबह जो करे शाम ताईं शैतान वेझो न अचे शाम जो करे सुबह ताईं शैतान वेझो न अचे ॻाल्हि ॿुधाईस अबी हुरैरा छॾे ॾिनो हुजूर जे खिदमत में अबी हुरैरा सुबह जो आयो अबी हुरैरा रात के चोर जी ॻाल्हि ॿुधा सुहिणा छॾे ॾिनो मास ही वज़ीफो मांखे ॾिनो थे मुंहिंजे दिल पर नबी फरमायो जेको वज़ीफो बुधायो थई इहो सच्चो आ पर पाण कूड़ो आ सदको पाण नथो गलाई पाण कूड़ अबी हुरैरा जी आका सुञातई एरे रे मुडे दिस सुञातई अल्लाह व रसूलुहु आलम ओ दिलबर नबी एक अल्लाह जानींदो आ जो मुजो दिलबर मोहम्मद जानींदो आ हबीब जे मोहब्बत रखण वारो मुझे साईं फरमायो यो शैतान केर ॾाढा चो लाउडन जे खड़के ते भजियो केरो शैतान शैतान यो पाण कूड़ो आ बाकी जेको कुरान बुधायो थे यो मिठो कुरान सच्चो आहे अल्लाह ला इलाहा इल्लाहु अल्लाह अकेलो आ अल्लाह मज़ो न था जो मुखे अल्लाह अल्लाह अकेलो वहदहु ला शरीका को भी इबादत दे लायक न है इल्लाहु हिक अल्लाह इबादत दे लायक वो रब करीम जो कुल हो वल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद व लम यूलद व लम यकुल लहु कुफुवन अहद तबारक
तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्कु व हुवा अला कुल्लि शैइन कदीर व तुइज़्ज़ु मन तशाउ व तुज़िल्लु मन तशाउ बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर। अल्लाह ताकतवान हुआ। हेडे तवज्जो फरमा। अल्लाह हुआ अल्लाह ला इलाहा इल्ला हु। को एक अकेलो अल्लाह को भी इबादत लायक ना है। कोई माबूद कोई अल्लाह वा सजदे जे लायक। अल हय्यो वो अल्लाह जिंदा हयात अल हय्यो अल कयूम पान भी कायम त जहान खे भी कायम रखंदड़। आवाज ना आयो खुली न चई नबी जे मोहब्बत रखण वारो मुझे आका से प्यार करण वारो अल्लाह जहान के कायम रखंदड़ा। सिज उभरंदो आ केर थो बारे सब चो अल्लाह सब चो सिज उभरंदो आ केर उभारींदो आ सिज लहंदो आ केर लाहींदो आ ॾींहुं केर कंदो आ रात केर कंदो आ चंड केर उभारींदो आ। हा इंसान खे कंहिं पैदा फरमायो पुट केर ॾींदो आ धीउ केर ॾींदो आ इज्जत केर ॾींदो आ मर्तबा केर ॾींदो आ। इहो सभु मुंहिंजे रब करीम जे कुदरत जे हथ में आ। हेॾे तवज्जो फरमा। अल्लाह हर शइ खे ॼाणींदो आ। अल्लाह हर शइ जो मालिक आ। हबीब जे मोहब्बत रखण वारो आहा अल हय्यो अल कयूम हा कायम ऐ दुनिया के कायम रखंदड़ा ए रब जो शान। हेरे तवज्जो फरमा। ला ताखुज़हु सिन्नतुन वला नौम। अल्लाह जी ज़ात पाक निंड खो भी पाका घेरट खो भी पाका। हजरत मूसा कलीमुल्लाह अर्ज कंदो आ या अल्लाह निंड भी कंदो आ। अल्लाह तो फरमाए कलीम जी मौला बस शीशा हथ में वठ। हजरत मूसा कलीमुल्लाह पानी जा शीशा हथ में वता। हेरे ख्याल कयो शीशा हथ में वताई कलीम हिनन जो ख्याल के जाए मता किरी पवनी सजी रात हजरत मूसा कलीमुल्लाह हथन में जलान। अल्लाह अल्लाह निंड जो झूठो जेयो शीशा हथ में किरी पिया भजी सब वन पिया। अल्लाह तो फरमाए कलीम पानी जा शीशा दिना मा या गिलास दिना मा उनन जी हिफाजत करे न सके मां रब जो कया इन कायनात जी हिफाजत केर कंदो। ला ताखुज़हु सिन्नतुन वला नौम। अल्लाह के न निंड ईंदी आ खुली जा खुली अल्लाह निंड खोंबे न मजो न था जो मानी खादी तो न पो आवाज न तो जे ताजो अल्लाह निंड खाओ इन जे करे तो तवा के चवराई न त मुजो वाइज लगंदो न भली पासे में ओसे में मता को आयो होजे वो समझी वने त सुन्नी जो ईमान अल्लाह केलो मजबूत करे छजो। अल्लाह निंड खाओ पाका घेरट खो भी पाक। अल्लाह अल्लाह ला ताखुज़हु सिन्नतुन वला नौम लहू मा फिस समावाति वल अर्द। जेको आसमानन में आ जेको जमीनन में आ उन सबने के पैदा कर वाली जात के अल्लाह। आवाज ना आयो अल्लाह खालिक कुल्ल शै। अल्लाह तो चे हर शै जो पैदा कंदड़ आया। अल्लाह खालिक कुल्ल शै सभिनी के पैदा करण वारो माया सभिनी के रिज़्क़ ॾियण वारो माया सभिनी के हर चीज पहचानण वारो मां अल्लाह आया। हर शइ के मां पैदा फरमायो आ लहू मा फिस समावात व मा फिल अर्द। अल्लाह तो फरमाए आसमान में जमीन में जेकी शयूं आहिनि मां रब करीम पैदा फरमायो पैदा भी मां कयो आ पर वमा मिन दाबतिन फिल अर्द इल्ला अल्लाहि रिज़्क़ुहा। बुधी छो पैदा भी मां कया है इन सभिनी जे रिज़्क़ जो ज़ामिन मीमा अल्लाह आया। सुभान अल्लाह एरा अल्लाह तदे तो भिटाई फरमाए त अव्वल अल्लाह अलीम
आला आलम जो धनी कादर पंजी कुदरत सी कायम आहे कदीम वाली वाहिद वहदहू राज़िक रब रहीम सो सारा सचो धनी चई हमद हकीम करे पान करीम जोड़े जोड़ जहान जी पर मौला जदो तुझो नाम सुभान अल्लाह अल्लाह बाज भी ओडी मंगा अल्लाह जेडो नालो थी एडी था तमन्ना रखो आमीन आमीन खुली चओ अल्लाह असा सब गुनहगार हूं अल्लाह असी नेकोकार न असा के नमाज़ुन रोज़न ज़िक्र अज़कार ते नाज न है अल्लाह तुझे गफ़ारियत ते नाज़ा तुझे मोहम्मद जे शफ़ाअत ते नाज़ा जेडो तुझो नाम मौला बाज भी ओडी मंगा रीत में रीठूणिए तू छपर तू छाण को जाड़ो कहा तो के मालूम सबकी पर जेकी मंज जहान से सारी तगन तुझे अल्लाह अल्लाह बेशक गलाई न जेकी मज जहान से तारी तगन तुझे लुत्फ साण लतीफ चए तो दर कमी कान पर अदले आओ न पुञा फेरो कर को फजल जो हेदे तवज्जो फरमा लहू मा फिस समावात व मा फिल अर्द अल्लाह तो फरमा जेको आसमानन में है जेको जमीनन में है उन सबनी के पैदा करने वालो अल्लाह केरो अल्लाह मंज़ल लज़ी यशफ़अ इंदहू इल्ला बिइज़्निही अल्लाह तो फरमा जेकी भी शयूं इन ज़मीन में मंज़ल लज़ी यशफ़अ इंदहू इल्ला बिइज़्निही अल्लाह तो फरमाए केरा जो क़यामत जे दिहाड़े तव्हांजी शफ़ाअत अल्लाह 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 खुली त चओ आवाज ना आयो अल्लाह तो फरमाए केरा मंज़ल लज़ी यशफ़अ इंदहू इल्ला बिइज़्न अल्लाह तो फरमा केरा जो क़यामत जे दिहाड़े तव्हांजी शफ़ाअत कंदो हबीब जे मोहब्बत रखण वारो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु तआला समझे प्यार करण वारो केरा जो शफ़ाअत कंदो मौला केर कंदो अल्लाह तो फरमाए त मंज़ल लज़ी यशफ़अ इंदहू मा अल्लाह वट केरा जो शफ़ाअत कंदो पर इल्ला बिइज़्निही जेके मा रब मोकल दी दुसो शफ़ाअत कंदो सुभान अल्लाह सच्चा सुभान आवाज ना आयो सुभान अल्लाह ॾाढा नचे केड़ा बुध अल्लाह तुझे त मंज़ल लज़ी यशा इंदहू इल्ला बिइज़्निही केड़ा जो त क़यामत दिहाड़े में अल्लाह जी ज़ात व तव्हांजी शफ़ाअत कंदो पर इल्ला बिइज़्निही जेके मोकल ॾींदो शफ़ाअत कंदो या अल्लाह केखे मोकल ॾींदे अन इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल जलस नासुन मिन असहाब रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फखरज हत्ता इज़ा दना मिनहुम समिअहुम यतज़ाकरून क़ाल बादहुम इन्नल्लाह हत्तखज़ इब्राहीम खलीलुल्लाह व कज़ालिका व क़ाल आखिर मूसा कल्लमहु तकलीमा व कज़ालिका क़ाल आखिर ईसा रूहुल्लाह व ईसा कलमतुल्लाह व रूहु व क़ाल आखिर आदम इस्तफ़ाहुल्लाह व खरज अलैहिम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ाल क़द समईतु कलामकुम व अजबकुम इन्न इब्राहीम खलीलुल्लाह व कज़ालिका व मूसा नजीयुल्लाह व कज़ालिका व ईसा रूहु व कलमतुहु व कज़ालिका व आदम मुस्तफ़ाहुल्लाह व कज़ालिका अल्लाह व अन हबीबुल्लाह वला फखर व अन हामिलुल्लाह वल हम्द यौमल क़ियामत मा तहतहु आदम व दूनहु वला फखर व अन अव्वल शाफियन व अव्वल मुशफ़ियन यौमल क़ियामत वला फखर व अन अव्वल मन युहरिकुल हलकल जन्नत व युफ्तह अल्लाहु ली फयुदखिलनीहा व मैं फुक़राउल मुमिनीन वला फखर व अन अकरमुल अव्वलीन वल आखिरीन अल्लाह वला फखरा। सुभान अल्लाह आवाज ना आयो
हुजूर जो सहाबी नबी जो सोट हजरत अब्दुल्लाह बिन अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हु तो फरमाए मदीने जो ताजदार सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम वो जो आका जो सोट नचई वो हजरत अब्दुल्ला जी पैदा थियो हजरत अब्बास साईं खणी आयो अर्ज कंदो या रसूल अल्लाह मेहरबानी फरमायो मुझे प्यारे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कयो पंजी लोआ बेदन हजरत अब्दुल्ला साईं जे वात में विधिया वात में विझी करे दुआ त फरमानी या अल्लाह अब्दुल्ला सुने के मुफस्सिर कुरान कजान हुजूर जो सोट हेडे तवज्जो फरमा अर्ज कंदो महबूब जा गुलाम हन कचहरी करे रे आन असा कचहरी करना हो कदे सियासत जी गाल कंदा से कदे के जी गिल्ला कंदा से कदे के जी गिबत कंदा से कदे के घटवत गलाइंदा से हां बा कदे हुन जी गिल्ला हो हुन जी गिल्ला हो हुन जी गिल्ला हो हुन जी गिल्ला हो हुन के गलाइंदो हुन गलाइंदो पर मुझे नबी जा गुलाम जने कचहरी कंदा हा तबो कुछ न चवंदा हा काल बादहुम इन्नल्लाह इब्राहिम खलीला हिकड़ो थी बीठो चवे तो इब्राहिम जो वडो शान अल्लाह उनके खलील बनायो पंजो दोस्त बनायो इब्राहिम अलैहिस्सलाम शान बयान कंदो वो असहाबी जन्म वेंदो वकाला आखिर मूसा कल्लम हो तकलीमा बियो थियो चवे तो यार इब्राहिम अल्लाह जो खलील उन जो भी वडो शान मूसा अल्लाह जो कलीम जिस अल्लाह कलाम करे छडियो वकाल आखिर वरी उहो वेठो बियो थियो उहो तो जे ईसा कलमतुल्लाह व रूह हा ईसा अल्लाह जो कलमो ए रूह वकाल आखिर आदम मुस्तफाहुल्लाह वरी बियो थियो उहो वेठो चवे तो यार इब्राहिम जो भी शान कलीम जो भी शान ईसा जो भी शान पर रब आदम अलैहिस्सलाम जो भी वडो शान कयो हेदे तवज्जो फरमा छा इस्तफाहुल्लाह आदम के चूंडल नबी बनायो थई बुधो असहाबन जी कचहरी भी हले वखरज अलैहिम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वक़द समईतु कलामकुम वजबकुम ये कचहरी हले पी मुजा दिल पर मोहम्मद कचहरी में तशरीफ वठी आया न गालाए माना सुठन कचहरन में मदीने जो साईं अबो मारे छे सुठन कचहरन में मदीने जो साईं आवाज दे मदीने जो साईं इंदो वो सोना जे साहबन जे कचहरी में आयो त अज असा सा भी मेहरबानी मदीने जा घोट मोकल दे त एक इश्क जी गाल करे वठा कया अखिन में थोरो पानी त अचे मन मदीने जो साईं राजी थी मदीने जा घोट सुन मुजा सडेड़ा कज मोहम्मद मोट या उम्मत तुझे आसरे अल्लाह अल्लाह हेदे तवज्जो फरमा फखरज अलैहिम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वक़ाल क़द समईतु कलामकुम वजबकुम सहाबा जी आका मां मोहम्मद तवा जो सब गुफ्तगू बुधो अब कादे तो वनी सदको हां माखी भी वठी वल यार ई छो तो करी तू पाण भी नहीं आ बा तो जो गोठ वेजो उन मोजो कड़ो गोठ वेजो आज मां वजा खुली अब हाने ता थोरो ही वेंदो न हवा लगंदी ता थोरो वेयो ता वेयो थोरो पर अरे इश्क में गर्मी तो थींदियूं न ये गर्मियों जे इश्क में छन त अल्लाह कंदो क़यामत जे पगर खां बची पवंदी आमीन आमीन चो आमीन ॾाढे आमीन चो रसूलुल्लाह जे मोहब्बत रखण वारो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहब्बत रखण वारो कद समय तो कलाम को जब को साहबो जी आका मां मोहम्मद तवा जो सब गुफ्तगू बुधो हथ मथे खणी सुभान अल्लाह चो हर शय बुधम या रसूलुल्लाह तने सही देखो साउंड तो कोन हो जी जी जो परे आवाज वने साईं किए बुधो जेको असा न बुधंदा वो मदीने जो साईं बुधंदो आवाज न आयो इन्नी अरा माला तरान इन्नी अस्मा माला तस्माउन जेको तवा न दिसंदा हो मां मोहम्मद दिसंदो आया जेको तवा न बुधंदा हो मां मोहम्मद बुधो
पुछंदो साईं फरमाए तहां जो कलाम मां बुधो तहां जी कचहरी मां बुधी तहां जी तकरीर मां बुधी तहां जो गुफ्तगू मां बुधो फरमाए इन्न इब्राहीम खलीलुल्लाह व हुवा कज़ालिका व मूसा नजीउल्लाह व हुवा कज़ालिका व ईसा रूहु कलमतहु व हुवा कज़ालिका व आदम इस्तफाहुल्लाह व हुवा कज़ालिका अल्लाह व अन्न हबीबुल्लाह वला फखर। साईं से फरमाइन इब्राहीम अल्लाह जो खलील ये है, मूसा अल्लाह जो नजी ये है, ईसा अल्लाह जो रूह कलमो ये है, हां आदम इस्तफाहुल्लाह आदम अल्लाह जो सफिया ये है। सहाबा मां मोहम्मद के सुञाणो था मां के अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह अन हबीबुल्लाह वला फखर। ओ सहाबो चाचा ओ बासी न रे अल्लाह अन हबीबुल्लाह वला फखर। खबरदार मां अल्लाह जो महबूब है। नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन बजे मोहब्बत रखने वालों है ना बुधो हुजूर फरमायो मां अल्लाह जो महबूब मां अल्लाह जो महबूब गल है ना मां अल्लाह जो अरे दुनिया में कैसा दोस्ती थींदिया चादो तू भी टोप हो पाए बाभी हो पाया अब अच्छा तूने के गुलाम बन भले इसका जा कोई ये पता नहीं पवन है ना बुधो दुनिया सा कैसा मोहब्बत रख बिया चे बाजे घटो बुधो बादल हुमा पाया जड़ा कपड़ा तू बादल हुमा पाया वो न हो जे दबी नानी मासी जी पेती भन्या तू जी पूरी क्या वैसे है न माना दुनिया में कैसा कूड़ी दोस्ती थी दिया अब निंद्र कर चाचा इस चेयर पे रही और निंद्र हां बाजा दे कर सुनो है रे ख्याल कर बीजे मोहब्बत रखवारो अरे दुनिया में मोहब्बत वारे ते लुटे ना चले अल्लाह जो नबी तो के महबूब आया मौला है तू जो नबी तू जो महबूबा इन्हें के छाड़ना थी अल्लाह तो फरमाए तो मुस्तफा का पूछो तो मुस्तफा तो के तुझे महबूब खुदा तो के मुझे आशिक खुदा छाड़ना फरमायो तो दी तो मफाती खजाना दे ओ मुझे उम्मती उदी छजो जेके खुदा जा खजाना उन जो चाबी अल्लाह मा मोहम्मद के सुभान अल्लाह हम लोग कहते न थी दो अकीदो पंजो बयान कबो हथ मथे खड़ी मुखे जवाब दे ओ तो मफातिह खजान अर्द उधर से वो जो नबी था चले तो जेके अल्लाह जा खजाना है जेके अल्लाह जा खजाना है अल्लाह उन्हनि जूं चाबियूं मां मोहम्मद खे ॾेई छॾियूं आहिनि। तू खुश थी तू खुश थी यो खजानो असां जे मोहम्मद खे मिलियो आ। अरे जेके नबी जा उम्मती आवे हथ मथे खड़ी मुखे जवाब ॾियो असां जे नबी खे मिलियो आ के सब चओ असां जे नबी खे मिलियो आ ऐं रुगो मिलियो ना है ये ना त सही हे चाबियूं थी पर हे खोल जाए न हे ॾिजाए न हे खोल जाए न रुगो चाबियूं ॾिनूं थमाए हे के ॾिजाए न इहो महफूज़ रखजाए न न खुदा तो चए त आताकुम रसूल फखुजू मोहम्मद ॾींदो आ आशिक आताकुम रसूल फखुजू मुस्तफा ॾींदो आ खुली चो आशिका वठो वठो अमर जो सीगो अमर जो फखुजू जी जी ग्रामर पढ़ो नहीं तो पंहिंजे मौलवी को पूछो
रसूल फखुजू मुस्तफा दींदो आ मुस्तफा दींदो आ ॻाल्हाई न मुस्तफा दींदो आ आशिक वठना वठो अरे जी जी टकर न कर फखुजू वठो वठो छा अमर फखुजू मोहम्मद खां वठो बुध चैलेंज सां तो चवां 3 हपारा कुरान करीम जा खोल सहासिता जा मुकम्मल किताब खोल बुखारी मुस्लिम तिरमिजी इब्न माजा अबू दाऊद निसाई खोल सहासिता जा किताब किते खुदा लिखियो आ त हीअ शइ मुस्तफा ॾिजां हीअ शइ न ॾिजां सुभान अल्लाह न अल्लाह त चई छॾियो मुस्तफा ॾींदो आहे ऐं ईअं बि न चयो अथई त हीउ ॾींदो आहे हीउ न ॾींदो आहे हीउ ॾींदो आहे जेकी शइ घुरंदो सा ॾींदो हक हदीस थी साम्हूं अचे पढ़ां पोइ थो हिन तरफ़ ते अचां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुलाम नबी साईं खे वज़ू कराई सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया सल या रबिया सल या रबिया आज जेको मां मोहम्मद को घुरत जाए जी सतगुरु असा के जगह साईं जया त घुरत जाए करोड़ जी चौथी पती सल रे सल मन जेको घुरत जाए अब अम्मा जे गीते में 10 रुपया हुजन मां तोखे चवां 100 रुपया घुरत जाए 50 रुपया घुरत जाए मूड जेकी ताकत हूंदी त उहे चवंदुसि न पर जेकॾहिं मूं वटि हर शइ हूंदी त मां चवंदुसि जेको वणे चओ घुरत ॾेई छॾियां माना जेतिरी ताकत हूंदी आहे एतिरी दावा कबी आहे न सल सरकार हुन जेको वण घुरत जाए वाह नबी जा गुलाम छा थो घुरीस चए थो या रसूल अल्लाह ॿियो कुझु नथो घुराए हिते बि तुंहिंजे गुलामी में हुजां जन्नत में तुंहिंजे गुलामी में सुभान अल्लाह हितों जो तो कम सोलो आ बुधो हितों जो कम सोलो आ सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जावे हाथ में ये शे ये तो सोली ही जन्नत तो घुरे छा जन्नत तो घुरे जेकी सोली ना है हितों जी गाल साईं चवे सा हिय घुरत जा सरकार फरमा सल जेको वणे रबिया घुर चेसो से बो कुछ न जन्नत में तो सा गुलामी में गड हो जा फरमाए त माजाद या रबिया बे को भी घुर क़यामत दिहाड़े जन्नत में गड हुंदा से बे भी को घुर सुभान अल्लाह मान थो चाहिया तम वडी सोन चांदी जर हो जे मान थो चाहिया तम वटे सोन चांदी जर हो जे थो खुरा तो खात तुझे दरगाह मुझो घर हो जे अलंदा मदीने थो खुरा तो खात तुझे दरगाह मुझो घर हो जे ये मदीने को अलंदो तकड़ में डाढिया चई वठो मान थो चाहिया तम सोन चांदी जर हो जे मान थो चाहिया तम वटे सोन चांदी जर हो जे थो घुरा तो खात तुझे दरगाह मुझो घर हो जे थो घुरा तो खात तुझे दरगाह मुझे घर हो जे हजरत सलमान फारसी फारस मान तो अल्लाह फारस शहर मां सलमान फारसी निकतो आ पुछंदो पियो अचे वो सलमान जेके मुझे नबी चई छॾियो हो त सलमान मिन अहलल बैत सहाबो बुधी छॾियो ही सलमान मां मोहम्मद जे अहल बैत में शामिल आ वो सलमान फारसी फारस मान तो विकाम दो अरे हुन जी पे गुलामी दे अरे हुन जी पे गुलामी दे अरे हुन जी पे गुलामी दे गुलामी दी मदीने में विकाम जी अचे पतो काफर जो गुलाम हा उते गुलामी दींदो आ लिकी छपी मुझे दिल को नबी जो दीदार करे छा चंदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद
मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साईं जी गुलामी नींदो आ हा हर मालिक दे वींदो आ ड्यूटी रही वरी गुलामी नींदो आ वडी उम्र वारो सहाबी आ किने 250 साल रखिया आहिनि उम्र किने 300 साल उम्र रखी आ एडी वडी उम्र वारो सहाबी आ हुजूर जे खिदमत में हिकिड़ो ॾींहुं वेठो आ परेशान आ मुझे नबी फरमायो तो सलमान जी आका फरमायो छो परेशान सोना परेशान इन जे करे आया गुलामी त पंहिंजे मालिक जी ॾाढी ॾींदो आया पर जे तव्हां जे कचहरी में ईंदो आ त मूंखे तकलीफ़ पहुचाईंदो आ मुझे दिल पर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त सलमान जी मुंहिंजा आका फरमायो उन मालिक खे जदो के खपाईंदो सही मां क़ुरान खे केर वठंदो मां पीर सन के केर खरीद कंदो मुझे पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सलमान जेके को खरीद न कंदो उनके मां मुहम्मद खरीद कंदो सुभान अल्लाह 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 वन मालिक खे चओ सलमान तकड़ो तकड़ो मालिक रे वियो आ मालिक मूंखे खपाई दे चई केर वठंदई अरे कुरान न खाता घर जा माण्हू बि का केर वठंदई सलमान साईं तो फरमाए मूंखे पंहिंजो आका खरीद कंदो वो काफर बे काफर के तो दोस्त के चवे त विकणा से ईमानदार ॾाढो आ ॾाढी खिदमत कंदो आ सही तरह ड्यूटी कंदो आ हिन के खपाया चेतो हा खपाए पर कीमत एतरी कजाएस त को वठी न सके नबी जे मोहब्बत रखण वारो सलमान के चवण लगो आ हा खपाईंदो मैं वनी मालिक के चओ त पाओ सोन जो मांखे दे शेरो चांदी जो मांखे दे ये जमीन आ मुंजी इन में 100 खजी किन 300 खजी लिखिया इनमें 100 खजी तैयार थे हुआ कत्ल छले मां कत्ल खावा तो के आजाद करे छड़ी दो जी मुजाम हाने सलमान इंदो आ पियो पर रोंदो इंदो आ मुझो दिल पर नबी ज़ाहिरी में मिस्कीन आ सोन केर दींदो चांदी केर दींदो पर सोचे थो भला सोन ऐं चांदी त मिली वींदो पर जेकर खजू पोखियूं त पोइ जे अन्न झल में भी 2.5 साल 3 लगी वींदा आहिनि माना 3 साल अञा मां कैद में हूंदुमि कीअं थींदो हुजूर जे खिदमत में सलमान आयो सलमान छा थियो सोना खपाए थो पर चए थो पा सोन जो वठंदो मैं किलो चांदीअ जो वठंदो मैं ही ज़मीन में 100 खजी तैयार थे उहा कते छाणे मां खावां पोइ आज़ाद कंदो मां तो मुझे नबी तो फरमा सलमान जी आका बस बस सुभान अल्लाह जी मुझा बाबू सदको मन सलमान यो थोरो आवाज न थो तो दिल नथी ठरे मुंहिंजी सलमान यो थोरो तू मुझो गुलाम तुझी कीमत अञा वडी सलमान बस बस जी मुझा आका फरमाए परेशान थी मां मोहम्मद को के 8 ॾींहनि में आज़ाद सुभान अल्लाह आवाज ना आयो 8 ॾींहनि में आज़ाद कंदो मां हा हिकु वरी हाणे गुज़रियो आहे नबी जो गुलाम तारीख़ इस्लाम किताब मूं वटि पियो आहे इब्न हिशाम जो हबीब जे मोहब्बत रखण वारो नबी जो गुलाम हुजूर जे खिदमत में आनो खणी आयो आनो पाण करीम फरमा सलमान जी आका रूमाल झल सलमान रूमाल झलियो आहे हुजूर ही आनो रखियो आहे हुजूर ही रूमाल बंद करे फरमायो वनी आका खे ॾिया सलमान खयूं वींदो आहे आका तो फरमाए छा खणी आयो आहे सोना ॾिसो हीअं जो खोले त पाव सो जो लगो पियो आहे नजर कर खाक को जी रहमत कुरान मिठो पीर हो जावे चेतो नजर कर खाक को सोना बनावन कसम रब दी हजारे कमरा तालन हारे मोटी आयो वरी आका के वरी सरकार जो खिदमत में सलमान जी आका सोनो मिलियो जी मुंहिंजा साईं छा रहियो साईं चांदी हिकड़े ॾिहाड़े खां हुजूर फरमाए वन सलमान मदीने जी मिट्टी खणी अल्लाह आवाज ना आयो अरे जागीर जी मिट्टी अखिन में लगे त अखियूं उथी पवन जागीर दी दुदड़ अखिन में लगे तो बीमारी थी वने पर नबी तो फरमाए तो गुबारुल मदीनत शफा मदीने में हवा लगे वो दर्द जान ते लगे तो क़यामत ॾियारे शफात थी वने
सलमान जल कर मदीने जी मिट्टी खणिया सलमान साईं वेंदो आहे मदीने जी मिट्टी खणी आयो रुमाल में आंदी थी मुझे नबी पाक हथ मुबारक घुमायो सलमान जल्द कर खणी वल जी खणी आयो आहे सलमान छांदो थी खोले जो शेर चांदी जो पयो जी सुभान अल्लाह अल्लाह चांदी दी नहीं हाने मोटी आयो सलमान सोनो मिलो जिया का चांदी मिली जिया का फरमायो छा रहो सोना खजू केर तैयार करे फरमाया ऐन अली जी अली दाढ़ा चो या अली मजो ना खुली चो या अली ये राज तारे कफी चली है जिधर भी देखो अली अली है गोवा मदीने की हर गली है जिधर भी देखो अली अली है गोवा मदीने की हर गली है जिधर भी देखो अली 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 किथे अली अली सल्लम उबासी न देता अली तो जाए के साईं तो फरमाए सलमान संग जीवन सुना काडे वना पर अरे तब दो अली साईं तो फरमाए तो सलमान साईं जी हकीकत तवा के बुधाया हिकड़ी रात मदीने जी गली मां चा तो पयो तो सलमान मदीने जे घिटिए के बुहारी हींदो आ पयो अरे बुहारी रूमाल सन बिया बुहारी खरीद बिया पर सलमान पंहिंजे सुन्नत सां बि ज़मीन के बुहारे अल्लाह ती अली साईं पुछंदो सलमान छा छो करी आकाली वो कुछ न थो कया मुझे दिल पर नबी ने घिटी में कदम लगाए विवा हथन सा न थो मेटा मत बेदवी थे बुहारी सा न थो मेटा मत बेदवी थे इन जे करे पंजे सुन्नत सा हुजूर जा रंद मेटा सो पियो त मुझे मोहम्मद जे रंदन जे मता के बेजो रंद थी वने मुझी दिल बर्दाश्त न कंदी सुभान सलमान साईं के मुझे साईं फरमाया अली सलमान सागर जीवन मदीने जे खजन जे बाग में वन हा खजन जा बिज वठिया सुका हन खणिया सड़ल हन खणिया गलाए तो सही सुका हन तभी खणिया सड़ल हन तभी खणिया जेड़ा हन खणिया हजरत अली साईं सलमान साईं या खणिया हन हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबा सागर जी आयो ओ सलमान मालिक के चो त केड़ी जमीन ते खजू पो खराइंदे अल्लाह अल्लाह सलमान मालिक के गयो उन जमीन दिखाणी या मुझे नबी तो फरमाए है न के खोटी ना वणो अली साईं खोटी तो वींदो आ हुजूर बिज रखदो वींदो आ पोदो सलमान लटी दो वींदो आ हां हां मुझो प्यारो नबी सोहणो नबी दिलबर नबी आका नबी खजू जा बिज पोखे जिए मथे आड़े ते जमीन ते पतो त खजू उभी उभी कत्ल छाड़ से छजा नारे तकबीर नारे रिसाला नारे तहकीक नारे हैदरी मुर्शिद हुसैन अल्लाह अल्लाह नबी जे मोहब्बत रखण वारो मदीने जे ताजदार सल्लल्लाहु ताला समझे प्यार करण वारो हजरत सलमान फारसी साईं जो ॾिठो त खजूं तैयार थी वयूं एक तारीख में मु मुताइलो कंदे पढ़ियो त मुझो रसूल ही बाग जे चौधार फिरी आया त 99 खजी तैयार ही हिक न हिक न हुजूर फरमायो उन खजी जे मथा भी ये खजी के पोखिया ये खजी के पोखी उमर साईं जो सही मां पोखी उमर फारूक जो सही मां पोखी हुजूर उन बिज के कढी पान रखियो बिज तैयार थियो वण थी बियो हुजूर फरमाए उमर तुझे मां मोहम्मद जे हथ में फर्क आ अरे जा उमर है मुस्तफा जे हथ में फर्क आ त तू केर थींदा जो नबी के पान जेड़ो हेडे तवज्जो फरमा अली जी आका वन सलमान जे मालिक के चो तो सोन मिली चांदी मिली बाग संभाल सलमान सागे दे आवाज ना आयो अल्लाह अल्लाह अली साईं वयो मालिक दे चवण लगो सोन मिली जी के मिला चांदी मिली जी के बिला हल पंजो बाग संभाल सलमान सागे दे जरे बाग जे मथा काफर चे बीठो आ चांदो आली सोन भी तवा के मोटाए तो जा चांदी भी पांजी वठो सोन भी वठो ही बाग भी वठो सलमान भी तवा जो आ त मां के वठी हलो त मां भी मोहम्मद जो
सदका सलमान जो मालिक जे तो चला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा आवाज तो खुली चा ला इलाहा इल्लल्लाह इलाहा इल्लल्लाह पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी जे मोहब्बत रखण वारो मदीने जे ताजदार जे प्यार करण ॿुधो उहा सलमान जो बाग तैयार थियो जे खजन जो नालो आ अजवा छा छा अजवा कतल उस्ताद बशीर साईं सफावारी कतल अल्लाह अल्लाह सत गड़ियूं खाए त जादू जो असर न थे सत गड़ियूं खाए त जिन भजी वने सत गड़ियूं खाए त मुला जा तावीज़ न लगन सत गड़ियूं खाए त बीमारी छॾे वने पर उन कतल जूं खेखड़ियूं जेके खेखड़ियूं उन कतल जूं खेखड़ियूं हीअं मेटे मेटे हा कख बणाए जे शुगर वारे खे खाराए त शुगर छॾे वने इंशाअल्लाह अल्लाह कंदो तव्हां खे बि अजवा कतल नसीब थींदी तव्हां जे सदके मूंखे बि नसीब थींदी आमीन हेदे तो जो फरमा नबी जे मोहब्बत रखण वारो मदीने जे ताजदार प्यार करण वारो साईं फरमायो ताला व अन हबीबुल्लाह वला फखर ओ सहाबो बुदो मां अल्लाह जो महबूब बेशक माला जो महबूब माला जो महबूब आया मुखे वराई कने बुधो व अन्ना हामिलो लवाइल हम्द यौमल क़ियामत तहतहु आदम अदूनहु वला फखर फरमाया क़यामत दिहाड़े मां मोहम्मद जे थमे झंडो हुंदो शफाअत जो सब नबी मां मोहम्मद जे झंडे जे हेठ कें जे थमे झंडो हुंदो सब चो असा जो नबी न मजो न सोचे कें जे थमे झंडो हुंदो साईं दा फरमान मां मोहम्मद जे थमे झंडो हुंदो पर मूंखे वडाई काने हाने साईं छा तो चए केड़ी मंज़ल लज़ी यशफ़ा इंदहु इल्ला केड़ा क़यामत ॾियारे मां रब जे ज़ात यारो शफ़ाअत कंदो बासी न देदा इल्ला बिइज़्निही अल्लाह तो चे मां जेके मोकल दींदुम वो शफाअत कंदो या अल्लाह के मोकल दींदे अल्लाह तो चे पंजे नबी का पूछो तो मैं मोकल के दींदुस मुस्तफा पाण तो फरमाए त अन्ना व अन्ना अव्वलु शाफियन व अव्वलु मुशफियन यौमल क़ियामत वला फकर ओ मतियो क़यामत जे दिहाड़े अव्वल शफाअत जो दरवाजो खोलाइण वारो मां मोहम्मद ही हुंदुस सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुभान अल्लाह केर खोल रही दो साजो महबूब आवाज न तो चे आवाज ना आयो सरकार फरमाए तो अन अव्वल शाफिया व अव्वल मुशफिया यौमल क़ियामत वला फखर क़यामत दिहाड़े मां रसूलुल्लाह शफाअत कंदुस अव्वल शफाअत जो दरवाजो मां खोले तो हे रब धो छा चो तो मुजो नबी शफाअती सुभान अल्लाह शफाअती अहलल कबाइद ओ मुझा रब मुझे उम्मत जा वडन गुनाहगार अज मुखे दे त मां मोहम्मद शफाअत कयां आमीन आमीन सही आमीन शफाअती अहलल कबाइद वडन गुनाहन वारो मुखे दे अज मां शफाअत कयां बुधो वरी बी हदीस सरकार फरमायो अस्सालिहु ली व सालिहु लिल्लाह व तालिहु ली या अल्लाह मुझे उम्मत जा सालिया बाना तुझे बिले अज गुनाहगार मुखे दे त मां जन्नत में वठी वञ सुभान एरे तवज्जो फरमा नबी जे मोह पर रखण वारो फरमाए त अव्वल शफाअत मां कंदुस अबा शफाअत केर कंदो खुली चो केर कंदो साईं तो जे अव्वल शफाअत मां कंदुस पो व अन अव्वल मन युहरी का
हिलकल जन्नत फयुफ्तह अल्लाहु ली फयुदखिलनीहा व मय फुकराउल मुमिनीन वला फखर। मुझे साईं तो फरमाए क़यामत जे ॾिहाड़े हर एक नबी पंहिंजे नबी पीरो शफाअत जो दर मां खोलंदो, पोइ हर को नबी पंहिंजे पंहिंजे उम्मत जी शफाअत कंदो, पोइ शफाअत करे नबी सगोरा पंहिंजे उम्मत खे वठी वेंदा काॾे जन्नत जे दरवाजे ते। सुभान अल्लाह, आमीन। हेरे ओ जागीर वारो हेरे ख्याल कयो, नबी जन्नत जे दरवाजे ते पंहिंजा उम्मती वठी वेंदा, पहिरीं शफाअत जो दरवाजो रसूल खोराईंदा, उन खां बाद हर नबी पंहिंजे उम्मत जी शफाअत कंदो। हुजूर फरमाए था नबी शफाअत करे पंहिंजे उम्मतन खे जन्नत जे दरवाजे ते वठी वेंदा। मुंहिंजो नबी तो चवे त दरवाजो बंद हूंदो, नबी ऐं उन जा उम्मती दरवाजे खां ॿाहिरि। सुभान अल्लाह। ॻाल्हाई नथो, ॻाल्हाई नथो, ॻाल्हाई नथो, ॻाल्हाई नथो। फरमायो त ॿाहिरि हूंदा, दरवाजो बंद हूंदो। जेस ताईं मां मोहम्मद कदम न रखंदुसि त उस ताईं ॿियो नबी जन्नत में कदम न रखंदो। जेस ताईं मुंहिंजा उम्मती जन्नत में न वेंदा उस ताईं मुंहिंजा उम्मती जन्नत में न वेंदा। ॿुधो हाणे साईं छा थो चए, व अन्ना अव्वलु मैं युहरिकुल हिलकल जन्नत फयुफ्तह अल्लाहु फयुदखिलनीहा। साईं तो फरमाए त जन्नत जो दरवाजो बंद हूंदो, मैं युहरिक हिलकल जन्नत। हेरे 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 अव्वलो अव्वलो व अन्न अव्वलो मा युहरिको हिलकल जन्नत। तिरमिदी शरीफ थी मुला, तिरमिदी शरीफ अव्वलो मा युहरिकल हिलकल जन्नत। पहिरों पहिरों मां रसूल जन्नत जो दरवाजो खड़काईंदो। केरु खड़काईंदो? सब त जो असांजो नबी। साईं तो दरवाजो खड़काई फयुफ्तह अल्लाहु ली फयुदखिलनीहा, तो मां उन दरवाजे के खोलराईंदुसि ऐं उन दरवाजे मां दाखिल थींदुसि। महबूब अकेलो वेंदे? मज़ो न आयो? हदीस मां तो पढ़ा जे दिल न थरे तो सुभान अल्लाह जो हक मां न लहणो। हदीस पढ़ा दिल न ठरे तो पोइ मुंहिंजो हक न आहे। हेरे ॿुधाए साईं अकेलो जन्नत में वेंदे? अकेलो जन्नत में वेंदे? फरमायो दरवाजो मां खड़काईंदो, खोलराईंदो मां जन्नत में दाखिल। साईं अकेलो? फरमायो अकेलो न, व मय फुकराउल मुमिनीन, मां मिस्कीन मोमिन पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदुसि। सुभान अल्लाह। हथ मथे खणी जवाब दे। आमीन आमीन। फरमायो त मिस्कीन मोमिन मां मोहम्मद पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदुसि। आमीन इंशाअल्लाह। पैसे वारा भी जन्नत में वेंदा पर 500 साल पोइ। ॻाल्हाई जो नथो? मांखे ख़बर आहे सभु जहिड़ा तव्हां ग़रीब दड़ो मां ग़रीब खुली जवाब ॾे। वमय फुकराउल मुमिनीन, फरमायो त मिस्कीन मोमिन मां मोहम्मद पाण सां गॾु जन्नत में वठी वेंदुसि। त वल्ला फखर त याद रख जागीर वारो मुस्तफा क़यामत ॾिहाड़े बि मां तो मुंहिंजो ईमान तो चवे न चवंदो ओ मोमिन जागीर वारो। सुभान अल्लाह। आवाज न पहुंचे। मां मिस्कीन मोमिन जन्नत में वठी वेंदुसि। इएं न थींदो? हलो हलो जन्नत ॾे हलो। ॻाल्हाए त सही, ॻाल्हाए त सही। अरे हुननि हमराहन खे नाज़ आहे पंहिंजे निमाज़ ते, रोज़े ते, हज ते। हा हा निमाज़ रोज़ो असां कंदा आहियूं, छॾणी न आहे। निमाज़ पढ़णी आहे, रोज़ा रखणा आहिनि, हज करणा आहिनि, नफ़िल पढ़णा आहिनि, पर असां जी उमेद पंहिंजी दिलि पर मोहम्मद करीम में आहे। हलो 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 हलो। मूंसां गॾु मिस्कीन मोमिन हूंदा, मां मोहम्मद उन्हनि खे जन्नत में वठी वेंदुसि। हाणे इन में ईअं छो नथो चवे रसूल त अकेलो वठी वेंदो? नबी साईं थो चए त मिस्कीन घणा हूंदा, घणा।
उन्हनि सभिनी खे जन्नत में वठी वेंदुसि। अरे गुनाहगारों को जन्नत से कोई रोके तो क्यों रोके, ये जन्नत है मोहम्मद की, ये उम्मत है मोहम्मद की। था क्या हो जाए, गुनाहगारों को जन्नत से कोई रोके तो क्यों रोके, ये जन्नत है मोहम्मद की, ये उम्मत है मोहम्मद की। जन्नत से किया मतलब, जन्नत से किया मतलब नजदी दूर हो जाओ। जन्नत से किया मतलब नजदी दूर हो जाओ, हम रसूलुल्लाह के, जन्नत रसूलुल्लाह की। नारे तकबीर, नारे रिसाला, नारे तहकीक, नारे हैदरी। मुर्शिद हुसैन तुझो प्यारो मुझो प्यारो, कंबर वारो सुभान अल्लाह। मोमिनीन वला फखर, मूसा कद मिस्कीन मोमिन हुंदा जो मां मुस्तफा उन्हनि खे जन्नत में वठी वेंदुसि। आमीन। खुली त चओ, क़यामत जे ॾिहाड़े शफ़ाअत केरु कंदो? सभु चओ असांजो नबी। आवाज़ न आयो, असांजो नबी। व अना अकरमुल अव्वलीना वल आखिरीन अल्लाह वला फखर। साईं फरमाए था अॻियनि मां पोयनि मां सभिनी मां इज़त वारो अल्लाह वटि मां मोहम्मद करीम हूंदुसि। वला फखर, मूंखे वॾाई कान्हे, मूंखे वॾाई कान्हे, मूंखे फ़ख्र कोन्हे, मां सभिनी खां इज़त में अव्वल हूंदुसि। अव्वल शफ़ाअत रसूलुल्लाह कंदा। ॿुधो, रसूलुल्लाह शफ़ाअत कंदा। जॾहिं शफ़ाअत जो दर खुलंदो न, मां तव्हां को पुछां थो पियो, मां तव्हां को पुछां थो पियो, कहीं भी जाइ ते रस्ते खे ठाराइबो आहे, दरवाज़ो खुलंदो आहे, अदा हिन शाख खे, हिन नहर खे पुल विझबी आहे, पुल हिकिड़ो ठाराईंदो आहे, रस्तो त सभिनी लाइ थींदो आहे किन हिकिड़े माण्हू जे लाइ। रोड जी ॻाल्हि नथो कयां, छो त मां बि जॾहिं खां वठी हेॾे अचां थो जहिड़ा रोड सिधा मारो ड्राइवर अदो सबदर मांखे चंदो आहे त जागीर मांखे न वठी हलो। बा छो चेसे रोड एड़ा जाका दौड़े जो मुंहिंजा मसे अल्लाह हेरा बुधरे हेरा सभी जे बपर खड़वारो। अब पुल ठहंदी त सब के रस्तो मिलंदो। रसूल जो तो पहिरों शफाअत जो दरवाजो मां खोलाईंदुम, मूंखां बाद शफाअत शुरू थींदी। नबी शफाअत कंदा, नबियुनि खां बाद मुंहिंजा सहाबी शफाअत कंदा, बेशक असहाबीन खां बाद ताबईन शफाअत कंदा, तबो ताबईन शफाअत कंदा, गौस कुतुब अब्दाल औदाद औलिया वली आलिम शफाअत कंदा। सुभान अल्लाह। बुधो शफाअत थींदी, शफाअत ॿुध मता तोखे सुभाणे चवी तो किथे लिखियल आहे तो वली शफाअत कंदा। हदीस लिखियल आहे मिशकात शरीफ जे बाब होद शफाअत में लिखियल आहे। इनखे जगाए जने निंड थो वञे हेडो 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 वो भाई न कर। अब तो यादो थी तो यादो ओयो हो टोपी वारो ओ न ओयो न हो ठे यो बीठल के निंड कंदो। खुली सुभान अल्लाह चो अथवा समझे खड़ी सुभान अल्लाह चो। अब ये तो न करे जवान थी करे निंड तो करी तो कुरान जो हाल चाती ना मैं कुरानी को सी ने वठी रात जो ने के न बरो जनी चंदा थे निंड्रिया अल्लाह भला ए नबी जे मोहब्बत रखण वारो अली तो फरमाए जी अली बाब होज शफाअत में हदीस मौजूदा यसफ अहलुन नार। हेरे नबी साईं तो फरमाए बाब होज शफाअत मिशकात शरीफ में हदीस मौजूदा हुजूर फरमायो यसफ अहलुन नार जहन्नम वारन जी सिफ लगल हुंदी। बुधो सिफ लगल हुंदी सिफ कतार उन जे नेड़ ते लिखियो पियो तो ए जहन्नमी बुधो हे जहन्नमी उन्हनि जे आडो हिकड़ो अल्लाह जो दोस्त लंघंदो। अल्लाह जो दोस्त अल्लाह जो वली अल्लाह जो प्यारो बंदो
उन सिफ़ जे आड़ो लंघंदो मुझो प्यारो नबी तो फरमाए उन सिफ़ मां निकरी करे उनके चंदो अम्मा तारफनी या फिला ओ वणन वारा मुखे सुञाणी थो मां तोखे दुनिया में गिलास पानी जो पियारियो हो दुनिया में गिलास पानी जो मां तोखे पियारियो हो गिलास पानी जो तोखे पियारियो हम मां के सुञाणी थो इन्नी शरबत लका पानी पियारियो हम गिलास मुखे सुञाणी थो काल बाद हम इन्नी वहबत लक वुदू हुजूर फरमान था वरी उन सिफ़ा मां ॿियो न करंदो चंदो सही तोखे बदनो मां वजू जे लाइ भरे ॾिनो हो बदनो तोखे वजू जे लाइ भरे ॾिनो हम पानी जो गिलास पियारियो हम मिरतुल मनाजी जे अंदर अल्लामा अहमद यार नेमी लिखियो आहे अशहतुल माफी शरह मिशकात में अल्लामा अब्दुल हक मुहद्दिस दिलवी रहमतुल्लाह लिखियो आहे उन सिफ़ मां माण्हू उथंदा वींदा उनखे ही गोल फिरी वींदा चवंदा से तोखे पानी ॾिनो से के चंदा बदनो भरे ॾिनो से चंदा खिदमत में आया से के तंजा ड्यूटी ॾिनी से के चंदा तुझी कचहरी में आया से के चंदा तुझी गुलामी ॾिनी से उनके चौधारो फ्री वींदा साईं मेहरबानी फरमा कुरान तो चवे त रदियल्लाहु अन्हुम वरदू अना हाउ बांदो अल्लाह के अर्ज कंदो मौला तू जो मुसा वायदो आ तो दुनिया में तू राजी कर आखिरत में मां राजी कंदो मां खुदा मां राजी न थींदो मां इन्हनि सभिनी के छॾ त जन्नत में आमीन आमीन सही आमीन सदको हदीस को कूड़ी करे हवालों को गलत करे चोर की सजा मुझी सजा अरे तवज्जो कर अम्मा तार फ्री भी दस फ्री सही नवींदो मां हिनन के छॾ मुझो नबी तो फरमाए त रब करीम उन गुल पंजे बंदे के इज़्न ॾींदो मोकल ॾींदो त जय जय तुझी गुलामी कई आ जय जय तुझी ड्यूटी ॾिनी आ जय जय तोखे पानी पियारियो वजू करायो आ हा तुझी खिदमत कई आ उनखे जन्नत में वठी वञ अरे हदीस जो तर्जुमो कंदे सुल्तान बाहू साईं तो फरमाए त न मैं जोगी न मैं जोशी न मैं चिल कमाया हूँ न मैं पंज मसीता वरिया न मैं तस्बीह खड़काया हूँ जो तुम गाफिल सो तुम काफर मैनू मुर्शिद ये फरमाया हूँ मुर्शिद कीते मियां हजरत बाहू एक पल विच जा बख्शाया हूँ सुभान अल्लाह ये रे अख छिभ में पीर कामिल मुरीदन के छड़ाए जन्नत में पहुंचाए चलीदा इंशाअल्लाह बता दो का सुभाने मुलाजे दे और किया अरे वमन यरतद इलैका तरफुक कुरान तो चेत वली जी हा ताकत काल लल्लजी इंदहु इल्म मिनल किताब सुभान अल्लाह काल लल्लजी इंदहु इल्म मिनल किताब सुलेमान जो गुलाम जे इल्म किताब रखण वारो हथ भी न डिगो के चरियो भी न वमन यरतद इलैका तरफुक अख बंद करे पटी तख्त अचे हाजिर थियो हे सुलेमान जो गुलाम है मोहम्मद करीम जा गुलाम हक जी सुभान अल्लाह दाढ़ा तो न सुभान अल्लाह बस आखिरी गाल तो कया जामी रहमतुल्लाह अलैह हदीस घणी हुन पर टाइम घणो दिया हा जामी रहमतुल्लाह अलैह फारसी में किताब लिखियो हजरत जामी रहमतुल्लाह अलैह उन किताब में लिखे तो क़यामत जे दिहाड़े जने रब जी रहमत शफाअत जे जोश में इंदी रब जी जात पाक जे रहमत जे जोश में इंदी अल्लाह साईं फरमाइंदो जामी साईं पंजे फारसी में किताब में फारसी में लिखी छजो आ त रब करीम फरमाइंदो बंदन के त बंदो मुझे दोस्त सा दोस्ती रखियव गलायो छ न था मुझे दोस्त सा दोस्ती रखियव मौला न फरमाया मुझे दोस्त जे आस्ताने ते वियो मौला न मुझे दोस्त के सुञाणींदा हो मौला न आखिरी लफ्ज़ जामी साईं फारसी जे किताब में लिखियो आ त चवंदो मुझो रब करीम त मुझे दोस्त जो नालो याद अथव अल्लाह सुभान अल्लाह नालो याद थो फरमाए तो जामी साईं त जने नालो खणंदा न रब चंदो त हलो जन्नत में जो मुझे दोस्त जो नालो याद के तो जागीर वारो कसम थी अल्लाह जो नंढो वड्डो पक्को पोड़ो अम्मा अदी सभनी के मुझे मुर्शिद हुसैन जो नालो याद कोने मुर्शिद हुसैन गलाए त सही नालो याद कोने मां तो जो मुझो ईमान तो को मने चाहे न मने इन नाले के याद कर सा भी क़यामत दिहाड़े शफाअत करे जन्नत में आमीन आमीन इंशाअल्लाह हां हां
रब मेहरबान ये भी क़यामत ॾियार थींदो कॾहिं आलम सगोरे सां मानी खाधई ये न त मानी चटो करे छॾियो बुख ते हलियो वञे ये थींदो मूंखे क़बूल मां आलम न आहियां जो मां पाण खे चवां मां आलम जी पेरनि जी खाक आहियां मां कंबर वारे साईं जे दर जो फ़क़ीर आहियां आलमन सां गॾु मानी खाधई फरमायो मन सफ़ाल मन सफ़ानी जेको आलम जे पुठियां ने जेके हथ ॾिनई उन मां मुहम्मद खे हथ ॾिनो जी आलम जी ज़ियारत कई उन मां मुहम्मद जी ज़ियारत कई जी आलम जे पुठियां निमाज़ पढ़ी मां मुस्तफ़ा जे पुठियां निमाज़ पढ़ी ओ सुन्नियो पंहिंजे बुज़ुर्गनि सां प्यार कंदा कयो इंशाअल्लाह ताला गम न कर परेशान न थी इंशाअल्लाह उहो नबी शान वारो आहे जेको हित बि मेहरबानी फरमाईंदो कब्र में भी मेहरबानी फरमाइंदो हशर में भी मेहरबानी फरमाइंदो परेशान न थी।